नाज़रीन हेडलाइन सवाली जो ख़बर अवासा हैदराबाद में शेयर कंदासी हैदराबाद शहर ऐं भरपासन वारे इलाइक़नि में बरसात जारी आहे। बरसात सबब ज़िंदगी मफ़रूज़ बणिजी वई आहे। कारोबारी इलाइक़ा बंदि आहिनि, रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लतीफ़ाबाद, कासमाबाद, क्लॉथ मार्केट, फ्लेली, न्यू नंबर तालाब, अमेरिकन क्वार्टर समेत हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। हैदराबाद में वाक़िया अॻु कई पिया। हैदराबाद शहर ऐं भरपासन वारे इलाइक़नि में बरसात जारी आहे। बरसात सबब ज़िंदगी मफ़रूज़ बणिजी वई। कारोबारी इलाइक़ा बंदि आहिनि, रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लतीफ़ाबाद, कासमाबाद, क्लॉथ मार्केट, प्लेली, 3 नंबर तालाब, अमेरिकन क्वार्टर समेत हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। शहरनि मूजिबि हैस्को ॿिटो आज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। हैदराबाद में ख़बर अवां शेयर कई पिया। हैदराबाद शहर भरपासन वारे इलाइक़नि में बरसात जारी आहे। बरसात सबब ज़िंदगी मफ़रूज़ बणिजी वई आहे।